जाम साहब ऐं शेख बिरके वासियुनि बि पेट्रोलियम जे अघनि में वाध खे रद्द कंदे मुतालबो कयो आहे त पेट्रोल जा अघ घटाए आवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। शहरी आवाज़ टीवी सां वधीक कहिड़ा वीचार वंडिया अचो त ॾिसो। सुबुह खां वठी शाम ताईं माना स्टाफ ते वियो 200-300 घर जा खपाए वञूं। गवर्नमेंट असां सां माना अहिड़ा हिसाब रखे पई त असीं हाणे कहिड़ी ॻाल्हि खे मोह ॾियूं। हाणे असांजा त बच्चा बि माना रोडनि ते अची निकिता आहिनि। हाणे मसइलो आहे त ॾींहं ॾींहुं डीज़ल चढ़ंदा वञनि, पेट्रोल चढ़ंदा वञनि। आवाम परेशान, गाॾियुनि वारा परेशान, हिननि वीचारनि जो रोज़गार बंदि थी वियो, ग़रीब आवाम परेशान। सभ खां पहिरियां इहो अर्ज़ु करियां थो जे असांजे पेट्रोल ऐं डीज़ल जा पंहिंजो रेट घटायो, आवाम खे रिलीफ ॾियो। आवाम जो जीअण जंजाल थी वियो, आवाम सख़्तु परेशान आहे। पेट्रोल भराए अॻे 100-150 भराईंदासीं, चंबड़ ताईं वेंदा हुआसीं, टंडो मोहम्मद खान ताईं तलार ते। हाणे असांखे 400 रुपया तेल भराइणो पवंदो। असीं ग़रीब आहियूं, हिकिड़ो त माल खपे कोन थो, मोड़ी आहे, कहर जो मोड़ी आहे, असीं कहिड़े पासे वञूं? 500 जो तेल भरायूं, कमायूं 500, बच्चनि जो गुज़र करियूं, तेल भरायूं, कहिड़े पासे करियूं? अगाई सगाई बीमारी कहिड़े पासे मुंहुं करियूं? गवर्नमेंट एॾी महांगाई करे छॾी आहे त जीअण जंजाल आहे। असांखे 800 रुपया कमाइण वारा असां 100 बि कोन था कमायूं। हाणे बच्चा केॾां करियूं असीं? असांजो ग़रीबनि वज़ीर आज़म खे इतला आहे त माना असांखे कुझु हल्का ई हथ हल्को रखे। पेट्रोल जा अघु वधंदा वञनि, खाधे पीते जा रेट वधंदा वञनि त केॾां वञूं असां? त इहो मुतालबो आहे असांखे, कुझु रहम करो, महिरबानी करे पेट्रोल कुझु घटि करे, कुझु पेट्रोल डीज़ल जा रेट किराए। हालत ही लगी पई आहे, यकीन कयो माण्हू बुख पिया मरनि। हुकूमत जेको आहे 210 रुपया तक़रीबन जेको पेट्रोल जो रेट कयो अथसि, खुदारा इन ते सोचे इन खे पेट्रोल जो अघ खे घटि कराए त आवाम खे को सहूलियत मुहैया थिए। हींअर एतिरे क़दुरु जो बुख पई मरे, अटे जे लाइ माण्हू परेशान आहिनि। एतिरो महांगाई थियो, तेल महांगो थियो, डाल्टो महांगो थियो, हाणे ग़रीब माण्हू असां छा वठूं? हर शइ महांगाई थी वियो भाई, एतिरो महांगाई थियो। हाणे असां हुन मोटर चढ़नि खां त माना पंधु वञूं, पंधु पिया अचूं, असां ज़ेड़ा ज़लील थी वियासीं। गवर्नमेंट अचे थी, आवाम जे बारे में केरु कोन थो सॾे। सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ादनि जे ख़ातिर ॾींहों ॾींहुं पेट्रोल जा वधंदड़ क़ीमतुनि जे करे आवाम तमामु परेशान आहे। असां गवर्नमेंट खां गुज़ारिश था कयूं त आवाम खे जल्द रिलीफ ॾिनो वञे ऐं पेट्रोल जूं क़ीमतूं घटायूं वञनि। ग़रीब आवाम पिस थी वियो आहे, तेल जे करे जेको आहे त तमामु घणी महांगाई थी आहे, हर शइ चढ़ी वई आहे। ऐं जेको आहे हिन हुकूमत असां आला अमलदारनि खे हिदायत कयूं त जेको आहे तेल सस्तो कयो वञे।